नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में खबर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर घोटकी मोहम्मद उस्मान अब्दुल्ला जी सदारत हेठि मुसलसल ॿिए ॾींहुं बि ज़िले घोटकी में स्पोर्ट्स ग्राउंड्स क़ाइमु करण जे हवाले सां गॾिजाणी थी गुज़री है, जंहिंमें समूरे इख़्तियारकारनि समेत स्पोर्ट्स एंड नौजवान जे मामलनि वारे खाते जे असिस्टेंट इंजीनियर सज्जाद सूमरो शिरकत कई है। इन मौके ते डिप्टी कमिश्नर लाॻापियल मुख़्तियारकारनि पारां पेश कयल रिपोर्टनि जे आधार ते गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल खानपुर महर, गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल ओबारडो, गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल मीरपुर माथेलो में स्पोर्ट्स ग्राउंड ठाहिण जी सिफारिश करे छॾी है। जॾहिं त ॾेरकी में स्टेट जी ज़मीन मौजूद न हुजण सबबि ज़राइत खाते जी ज़मीन हासिल करण बाबति सिफारिश कई वई है। अहिड़ी रियायत घोटकी जे शहर सरहद में पिण स्टेट जी ज़मीन दस्तियाब न हुजण बाबति रिपोर्ट लाॻापियल खाते ॾांहुं उमाणी वई है। इन मौके ते डिप्टी कमिश्नर असिस्टेंट इंजीनियर खे हिदायत कई है त ॼाणियल ग्राउंड तहमीर करण बाबति PC1 तैयार कई वञे ऐं तहमीर दौरान कम कयल जे म्यार ते ख़ासि ध्यानु ॾिनो वञे। इन सिलसिले में कंहिं भी किस्म की लापरवाही बर्दाश्त न कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।